टपाल मेज़बान असांजे सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं बहितरीनु चांहि आहे जेको जंहिं बि महिमान खे पीआरिबो आहे उहे ख़ुशि थींदा आहिनि या पाण ई मेज़बान पींदा रहंदा आहिनि त ॾाढी उन्हनि खे सुकून महसूसु थींदो आहे, थकावट ख़तमु करे थी। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो ही गेम आहे भाई। गेम में आहे कप टावर ठाहिणो, हिकु टावर जेको ख़ूबसूरत ठाहींदो उहो असांजो बहितरीनु गिफ्ट आहे, उहो खणी वेंदो। भाई चाय ले आओ मेरे लिए, भले एंजॉय टपाल। भाई एक मिनट भाई, ये सिप चाय ऐसे पीनी चाहिए भाई। हाय 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 भाई टावर बना के दिखाओ। अदी असांजी टावर ॾिसो, ये टावर ठाहिणो आहे जेको सुठो टावर ठाहींदो, जंहिंजा गिलास वधीक हूंदा ऐं टावर जो स्टाइल सही थोरे में भली ॾेखारे पर फुल ॾेखारे छॾियो केतिरो कीअं ठहंदो। हीअं टावर ठाहिणो बिल्कुलु हीअं, पर गिलासनि जी तादाद वधीक हुजे, जेतिरो वॾो सुठो, पर ठहे हीअं। जैसा गिलास वधिक, जिसके गिलास ज़्यादा होंगे वो जीत जाएगा। टावर स्टाइल ये है, ज़्यादा गिलास हो और बड़ा हो, अच्छा हो, खूबसूरत हो। ठीक है भाई, मोबाइल उठाए जी। असां शुरू कयूं गेम। जी मां गेम शुरू था कयूं। अची असांजी भेण 1 2 3 भाई। वाह, एंजॉय। कप टावर टपाल मेज़बान, कप टावर टपाल मेज़बान, कप टावर। भाई हमारी बहन टावर बहुत प्यारा सा खूबसूरत सा बना रही है। टपाल मेज़बान, कप टावर, क्या है टपाल मेज़बान। 8 7 6 5 4 1। वाह, बस 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 भाई, बस भाई बस। यकीन करे कमाल का टावर है, गिरने वाला है लेकिन बन गया भाई। ठही वियो आहे, ताड़ी हुन जे लाइ, जे लाइ गणियूं था बाबा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 बाबा 36 36 ठहिया आहिनि गिलास। ॾाढो ख़ूबसूरत टावर आहे, असांजी भेण ठाहियो आहे। आपने बनाया है अदी, माशाल्लाह। भाई म्यूजिक चलता रहे, ट्रा ट्रा ट्रा, एंजॉय चलता रहे भाई। हाय 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 जी। टपाल मेज़बान जो गेम आहे कप टावर। असांजी भेण अची वई आहे, शुरू कयूं। 1 2 3। टपाल मेज़बान, कप टावर बन रहा है। टपाल वाह, भाई हो गया। हाँ 10 9 8 6 5 4 3 2 1। वॾो अधी
जी बस टावर जी वन ता ही मन जेके ठाया न ये थोड़ो वधायो कम के ये थोड़े काम को आप बढ़ाए गई इंजीनियरिंग आपकी थोड़ी डैमेज हो गई इधर तो भाई ये असां मुझे ख्याल में असां हटाईंदासीं इन्हनि खे न ॻणींदासीं असां सीधे टावर खे ॻणींदासीं जी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 भाई यकीन करें मैंने ये वाले नहीं गिने हैं वो बेचारी कह रही थी भाई ये गिनो ये मैं नहीं गिने फिर भी 2 वो बहन ऊपर चली गई है माशाल्लाह तालियां वाह ओके भाई बड़ा भाई ईमानदारी से काम चल रहा है भाई बाबा ताड़ी उछो म्यूजिक भाई क्यों क्या हो रहा है इधर आ भाई ठहरो ठहरो मैं आपको आजा बहन असांजो ही जेको गेम आहे टपाल मेज़बान वारनि जो गेम आहे शुरू कयूं वधी जेको सुठो टावर ठाहींदो उनखे असां टपाल जो गिफ्ट ॾींदासीं त 1 2 3 म्यूजिक टपाल टावर 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 बन रहा है वाह अरे अति कोई बात नहीं है बहन ऐसे होता है कभी कभी घर बनाते ही गिर जाते हैं मिस्त्रियों के तो भाई ताड़ी असांजी उन भेण जे लाइ जंहिं जेको आहे सो इनाम खयो आहे टपाल मेज़बान जो अचो अधी भरपूर ताड़ी हुन भेण जे लाइ टपाल मेज़बान जो गिफ्ट तव्हांजे लाइ जी हो भाई 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 ऐसे जी यूनिक जा असांखे गिफ्ट ॾियो ये असांजी भेणूं ईअं ख़ाली कीअं वेंदियूं हीअ असांजी भेण खे यूनिक जो गिफ्ट तव्हांजे लाइ यूनिक जो गिफ्ट भरपूर ताड़ियूं असांजी भेणुनि जे यूनिक का हमेशा का साथ जी हाँ जी भाई ये चाय थोड़ी ठंडी हो गई है इसको गर्म करें तो फिर पियेंगे